तरस इज़राइल ते तर यार जो दीदोर क्यों तरस इज़राइल ते तर यार जो दीदोर क्यों वो मिलन थे या न थे वो मिलन वो मिलन थे या न थे अज तो पूरो प्यार क्यों तरस इज़राइल ते तर यार जो दीदोर क्यों तरस इज़राइल ते तर यार जो दीदोर क्यों आयो। दादा अजब जलाल साईं आहे त सुवालु वॾो पर इहो अचे पियो तव्हां थकियल बि आहियो जेकॾहिं जवाबु ॾेई सघो त महिरबानी न ॾियो त पोइ बाद में खणी ॾिजो त तव्हां हिन कलामनि जी दुनिया मां नात ख़ाने जी नात जी दुनिया में कीअं आयो उहो कहिड़ो सबबु हो कहिड़ो माना को वाक़ियो आहे या को का ॻाल्हि आहे छो त हींअर जेको थोरो तव्हां इहो ॻाई काफ़ी नात ख़ानी या काफ़ी में तव्हांजो सुर अलॻि आहे ऐं वाक़ई वणे थो पियो असांखे त शुरू खां वठी वणे थो पर इहो ॿुधाए सघो त ॿुधाइजो महिरबानी। मुंहिंजा महबूब अज़ीज़ साईं वॾो किसो आहे जेकर सॼी राति गुज़री वेंदी कोन खुटंदो। असुल पहिरियां असां तव्हांखे अर्ज़ु करियां पीसी पघारे मुरीदूं असां वटि साज़ सभु ईंदा आहिनि शादी मोह बिरादरी हली वेंदी आहे हाणे ॿ टे वर्ष वयसनि में तव्हांखे ॿुधाईंदो बि हाल आहे। पोइ मां जॾहिं इहो शौक़ु थियो यकतार जो त नट ईंदा नट ॻाइणो माना आवाज़ु मुंहिंजो हूंदो छितो सॼो ॾींहुं ॻाईंदो उस्ताद कमु ॾींदा हो होमवर्क ॾींदा मां न कंदो हुउसि पोइ पेर जले दसे कुटींदा सुॼी वेंदा त बि उहो ई कार हूंदी मुंहिंजी अचण सां मां इहो हाणे सिधी ॻाल्हि ॿुधायां त लोट हूंदो लोट हे जेके पाण वटि किलो जा लोट आहिनि जिस्तारा इहो मुंहं ते चाढ़े राग कंदोसि ॾाढो आवाज़ु वणंदो छो जो इको खे लॻंदो हो न। ऐं कोडर कोडर मां खणी कुल्हे ते रखी कनुनि ते रखी पोइ हुनखे हणंदोसि आङुरि त तबले खे वजंदो हो गनुनि जो पोइ उन ते मां ॻाईंदोसि ऐं ॻाईंदे ॻाईंदे पोइ जैसे नट ईंदा नट कीअं हूंदा तव्हांखे ख़बर हूंदी तव्हां नट ॾिठा हूंदा जाने बाक़ी नट हूंदा नट ईंदा तव्हांखे ख़बर हूंदी ॾिठा हूंदा तव्हां ॾिठा हूंदा वॾनि ॾिठा हूंदा तव्हां बि ॾिठा हूंदा नट ईंदा टोला पंजाब जा पोइ उतां मां अॿे खां लिकी भॼी वेंदो हुउसि राति जो पोइ उते हिकु जाइ ते मूंखे महिनत करणी पई यार मूंखे हिकिड़ो ॿ कलाक हिकिड़ो कलाम ॻाइण जो माना वरी मुंहिंजी इहा कोशिशि हुई त हिकिड़ो ॻाइणु मूंखे राग जी ख़बर न हूंदी सोरठ हूंदो या कोयारी हूंदी या राणो हूंदो या तेलंग हूंदी या ख़बर न बाक़ी जीअं उस्ताद ॻाईंदो ईअं ई सेम ॻाईंदो जीअं न को पटे ते पटो वञे पियो ईअं पोइ मुंहिंजो ॻायो हुते पहिरीं राति नटनि मूंखे ॾिनो हिकिड़ो कलाम त मूं सोरठ कयो त उन्हनि खे आवाज़ु मुंहिंजो घिरी वियो उन्हनि चयो त ॿियो कलाम ॿुधाए टियों ॿुधाए चयो सॼी राति मूं ॻायो उन्हनि पिया नचो उन्हनि पिया पोइ ख़बर हुई अरबेल वारा हूंदा शेख वारा ऐं राबेल वारा इहे पोइ धाड़ियल थी विया इहे हूंदा नचंदा पोइ मां पैसा कोन खणंदो हुउसि मूंखे रुॻो हूंदो हुओ ॻाइण ॾिनो मूंखे पोइ ॻाइण ॾींदा हुआ मूंखे पोइ ॻाईंदे 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 पोइ वरी हिकिड़ो मेलो लॻो उन में मूं मुंहिंजी उते साईं गादी वारे खे चयो मूंखे साईं राति महिरबानी कंदो पोइ हुन चयो बाबा टाइम ई टाइम पर मां चयो टाइम कोन ॾिनो पर वञा त सही पोइ मूंखे चयो बाबा हाणे छोकिरो आहे हिकिड़ो कलाम ॻाईंदो हिकिड़ो कलाम इहा वकार साहिबु ख़बर आहे अख़्तर मलिक जी प्रोडक्शन हूंदी ज़ेब प्रोडक्शन उनजो हिकिड़ो साउंड हुयो उते हिकिड़ो कलाम जीअं मूं चयो त मैजिक शो वग़ैरह जेके बि हुआ सॼा ख़ाली थी विया सभु अची मुंहिंजे मथां टुटा खुलियल स्टेज हुई पोइ उते मूंखे घटि में घटि कलाक ॻाल्हायूं वरी ॿी राति जी दावत ॾिनी वरी टी मां मूंखे त बर लॻी आहे पोइ उहो अख़्तर मलिक साहिबु उन ज़ेब प्रोडक्शन जो मालिक उन मूंखे चया माण्हू पोइ हाणे तूं अधु ख़र्चो ॾे तुंहिंजी कैसेट कयूं मां वरी उन पासे मां ख़र्चो ॾींदुमि कोन पोइ चयो भला अधु ॾे मुंहिंजो अधु बि न ॾिनो पोइ उन्हनि पंहिंजो ख़र्चो पाण करे हिकिड़ी कैसेट कई जेका तमामु हाई लेवल ते हली ॿी कैसेट कयूं टी कयूं चोथी कयूं पंजी कयूं पोइ माना एग्रीमेंट थियो मुंहिंजो 25,000 ते 10 कैसेट 10 कैसेट 50,000 ते उहो एग्रीमेंट एक्स्ट्रा वञा मूं वटि पियो आहे उहो पूरी थी पोइ वरी पारसन घुरायो शाह साहिबु घुरायो पोइ वरी संगे TPR घुरायो पंहिंजो नाज़रनि पोइ 5 स्टारनि घुरायो पोइ वरी लोक फनकारनि घुरायो पोइ वरी ॿी हिकिड़ी लकी आहे उन घुरायो माना इन में कैस्टूं मुंहिंजियूं थींदियूं रहियूं शो बि थींदा रहिया पोइ हिते ईअं थींदो थींदो मां हलियो फनकारी में ॻाल्हि इन मथां आवाज़ु मुंहिंजो उस्ताद जलाल खे कामयाबी थिए कान पई कंपनी जा रुॻा चवनि पिया कमाए तुंहिंजो कैसेट हीअं आहे हूअं आहे फलाण टीर कमाइनि ॾाढो पिया कैस्टूं अमीर साॻी हलायूं पर एतिरियूं चमूं हलाइण जो मुंहिंजा कुल्ला घसी विया ऐं वरी उन खां पोइ
हाणे ॾिसो त घर घर में तव्हांजे साम्हूं आहे त ॿ फ़नकार राज़ी में घर घर में टके जी इज़त न रही आहे फ़नकार वरिता आहिनि साउंड घणो खयूं गाॾियूं घणो खणायूं करे पंहिंजा ख़र्च करे क़ुर खयूं था त असांखे पियो हाणे तुंहिंजी शादी आहे न त तोखे तुंहिंजो दोस्त ॻोल्हींदा उनखां चवराईंदा इहा मूं में आदत असुल खां न रही आहे मां पंहिंजी फीस वठी पोइ वेंदो आहियां मिले त मिले न मिले त घर वेठो आहियां पोइ जेके शौक़ीन दोस्त आहिनि उहे फीस मूंखे ॾींदा आहिनि उहे घुराईंदा आहिनि बाक़ी कंहिंजी ॻिची या कंहिंखे अॼु ताईं कंहिंखे दोस्त खां कंहिंखे न चवराया त मूंखे प्रोग्राम इहा बेइज़ती आहे फ़नकारी मां बाबे जलाल जो शागिर्दु आहियां त इन जे करे बि थोरो मुंहिंजो ध्यानु हेॾो हली वियो पोइ नातनि में मुंहिंजी वॾी इज़त थी वई वॾी मुंहिंजी मक़बूलियत थी वई हाई लेवल जी पर माना बलोचिस्तान ते मुंहिंजी वाक़फ़ियत आहे ऐं सिंध पूरो घुमियो आहियां पंजाब बि घुमियो आहियां मौलूदनि में घुराईंदा आहिनि बसि मौलूद बुकड़ी खई वेंदो आहे हेॾी नाज़ नखरा साज़नि जा नमूने बाज़ी साज़ीगरनि जा कारियूं गाॾियूं करायूं रिस्क लॻा पिया आहिनि अॼु बदबरी लॻी पई आहे वञी करे बसि बुकड़ियूं खयूं था वञूं भॼना हूंदा ॻायूं करे ॿ टे मौलूद बसि पोइ अलाह जी महिरबानी माना इबादत जी इबादत आहे जेबा बि भरियूं था अचूं डेली भरियूं पियूं जेबा माना अहिड़ी लिया बाक़ी हाणे प्रोग्राम जेको कराईंदो आहे साधन त मां वेंदो आहियां वॾी महिरबानी अदा तमामु बहितरीनु तव्हां पंहिंजी इहा असां ताईं कहाणी ॻाल्हि पुॼाई मां थोरो रायतो साईं जो ॿाहिरां जो अञा त ॿी ॻाल्हि ॿुधायां त जेका अब्दुल अज़ीज़ साईं कामरान जानी वकार जानी मुंहिंजी वकार साहिबु ख़बर आहे मां जेका सिलेक्शन कंदो हुउमि कलामनि में बि उहा मुंहिंजी तमामु हार्ड हूंदी तमामु हार्ड जेकी मथी लेवल ते कलाम हूंदा हेठी लेवल ते मूंखे न ॻाइणु ईंदो आहे ऐं जेके मुंहिंजियूं हाणे नातियूं आहिनि न इहा जेका मुंहिंजी सिलेक्शन आहे इहो बाबा लीमा बाबा जानण खां मुंडो रियासनि जे असां हुनजे पेरनि जे ख़ाक जे बराबरि न आहियूं हिन महिल जेके नात ख़ान आहिनि उहे मुंहिंजी सिलेक्शन न ॻाए सघंदा ॾुखी ॻाईंदा ॾाढो ऐं लवाईंदा जिते मूं वेंदो आहियां न चङा भला नात ख़ान बि हुन जा माना वार कण जी वेंदा त अॻु में खां टाइम वठी जान छॾायूं न त जेकॾहिं वरी घणा दोस्त आहिनि के मिसाल अदो सदाकत महारा या इक़बाल मलिक उहो मूंसां थोरो पुॼंदो आहे पोइ उन्हनि खे असांखे उन्हनि खे फरमाइश ते ॻाराईंदा आहिनि गॾु पोइ वॾो लाराईंदा आहिनि त हिन जी जेका सिलेक्शन आहे उहा हार्ड माना मां गज़ल उहे सिलेक्ट कंदो आहियां जेके तमामु मथे तमामु खणी वेंदो आहियां मथे तव्हांखे अर्ज़ु करियो त बाजे जे अंगनि खां मथे आ कंदा आहियूं पोइ उहो बि तमामु हिकिड़ो मसइलो आहे उनजे करे बि माना हिकिड़ी पसंदि आहे माण्हुनि खे त बाबा काफ़ी या राग जेको हुते ॿिया मथे तमामु आहे त सही गले ते जेतिरो मथे ॻाल्हि मज़ो ॾींदो आहे न मुंहिंजा महबूब हा त बिल्कुलु महिरबानी बिल्कुलु मां खे पाण इहा शइ वणी ऐं इहो ज़हन में ख़्यालु आयो सुवालु कयो मां त छो त जॾहिं ही नात ॻाइनि था न त हिननि में हिननि जे आवाज़ में उहो रंग जेको आहे उहो जलाल चांडे वारो आहे अंदाज़ उहो आहे ऐं बग़ैर साज़नि जे जंहिं महिल ही नात पढ़नि था पिया न माना वधीक हिकु सुर वारो माना सिलसिलो जेको आहे न ॿुधण लाइ ॾिसण वटां उहो नज़र अचे थो साईं ॿुधण में अचे थो पियो हाणे हूं त नात ख़ान खोड़नि असांजा पंहिंजा ॼाणू आहिनि साईं साईं खे ख़बर हूंदी आहे अधे खे पर उहे जंहिं महिल वधीक ईअं कनि पिया न असां हुनखे झलींदासीं ख़ासि करे आहे ख़ान मोहन चाचड़ मां हुनखे झलींदो हुउमि पर एॾो मथे न ॻाए रड़ी कर न कर हाणे अजब जलाल जो इहो आहे त हिकु सुर वारो जेको आहे न रंग माहौल नात में अची थो वञे पियो ऐं आवाज़ अथनि मैच थिए थो जलाल चांडे सां पोइ ही माना पंहिंजो आवाज़ खणी आया अंदाज़ जलाल चांडे जो खणी आया ऐं हिते त आवाज़ ई बहितरीनु माना नातुनि में मतिलबु तमामु हिकिड़ो जीअं न कोयारो चऊं सुरीलो चऊं पर नात ऐं काफ़ी सूरत में शइ मिली वई माण्हू बि पसंदि कनि पिया ऐं असां बि लाइक कयोसीं त इहा ॻाल्हि अकजी आहे ऐं ॿियो त हिते हीअं थी वियो न जेकॾहिं ॾिसो ठीकु आहे जलाल चांडे साहिब जा शागिर्द आहिनि राग आहिनि पिया त ॿुधण वारा ॾिसण वारा चवंदा भई जलाल कंहिं हद ताईं जलाल चांडे साहिब जी आवाज़ मिले थो मैच थिए थो या कॉपी कनि था ठीकु आहे पर यार जलाल जलालो ईअं थींदो आहे न यार उहा वरी ॿी शइ आहे वरी इहा शइ जंहिंमहिल इहो रंग हिन मौलूदनि में ऐं हिन में काफ़ियुनि में खणी आया चए यार मक़सदु जलाल चांडे वारो अंदाज़ वरी काफ़ियुनि में त यार तमामु बहितरीनु ऐं या मतिलबु माण्हू ध्यानु ॾियणु शुरू कयो ॿुधणु शुरू कयो कनि ॾिनो माशाल्लाह आवाज़ त मुंहिंजी बहितरीनु आहे अंदाज़ उहो ई आहे ऐं अलॻि शइ आहे पोइ हाणे ॿिया जेके नात ख़ान उहे त परेशान हूंदा वॾो ॿुधाए सघे थो
बाक़ी ही अते साईं जन पाण कामयाबु आहिनि हिन फील्ड में। महिरबानी।